छा आहे अदी? हीअं मिल्कियत जा कागज़ात ऐं खाता जेके मुंहिंजे नाले थियल आहिनि मां ये तोॾे खणी आई आहियां। न मुंहिंजी भेण, मूंखे ही न घुर्जनि। हिते रिश्तनि में नफ़रतुनि जी वेग आहे। खण इन्हनि खे, ही सभु तुंहिंजे हिसे जा आहिनि। न मुंहिंजा भाउ, मां छा कंदसि? हिकु न हिकु ॾींहुं त मूंखे हिन घर मां वञिणो ई आहे। ही तव्हांजी अमानत आहे ऐं तूं ई संभाल। न अदी, न चओ ईअं। मां तोखे ही घर छॾण कोन ॾींदुसि। तुंहिंजो जीअण मरण सभु हिते आहे। अदी, तूं त मुंहिंजी गुॾी आहीं न, जंहिंखे ॾिसण सां असांजे घर जो सिज उभरंदो आहे। अदी नादिर भाउ, मुंहिंजे अखियुनि में लुड़क, इहे लुड़क उघ। तुंहिंजा इहे लुड़क ॾिसां थी त मुंहिंजो हां थो छिजे। तूं कॾहिं बि न रोईंदो कर। न अदी न, मां किथे थो रोवां? त पोइ चओ अदी त ही घर छॾे कॾहिं बि न वेंदी। तुंहिंजी शादी असीं ज़रूर कराईंदासीं, पर तूं रहंदी हिन ई घर में असां सां गॾु। मुंहिंजा भाउ, तकदीर जा फैसला कंहिं ॾिठा आहिनि, इहा हक़ीक़त आहे। अदी, तोखे ॾिसी बाबा जो सिकून लॻियो। तो मां ई त असांखे जीजल अमर जो प्यार मिलंदो आहे। तूं असांजे हिन घर जो दीप आहे, जंहिंजी रोशनी में असीं उॾाम कंदा आहियूं। अदी, अदी, प्लीज न रो। बाबा से यूं खैर तुंहिंजो ख़ैर दादा न दे ख़बर सदोरी जी का ख़बर पई? न बाबल साईं, ओड़ा ज़मीन उतरा छॾियो, पर किथों बि ॾस बंद न मिलियो आहे। आख़िर वही त वही काली सदोरी। न दादा न सदोरीअ खे ॻोल्हणो ई पवंदो। उहा मूं वटि अमानत आहे, उहा मुंहिंजी इज़त आहे। हे मुंहिंजो केतिरो बि ख़र्चु अचे हुनखे ॻोल्हणो ई पवंदो। मां ॼाणा थो बाबल, अञा हिकु पासो रहियल आहे। मां वञा थो उन पासे, थी सघे मदाउ तो मिली वञे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।